नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त सोभودीरो में खबर ॾींदा आहियूं। सोभودीरो में यूनियन ऑफ जर्नलिस्ट तालुका सोभودीरो जे सदर कुर्बान अली मंगी, जनरल सैक्रेटरी बलावल सैतो, सीनियर नायब सदर औरंगजेब पीरजादो, हाकिम अली जोखियो, ज़हूर हुसैन ॾियामणो, मेंबर यूनियन ऑफ जर्नलिस्ट एग्जीक्यूटिव कमेटी खैरपुर, मोहम्मद अली चना, नेशनल प्रेस क्लब सेठार जा आबिद हुसैन सैतो, सत समेत ॿियनि वॾी तइदाद सहाफ़िन, हिंगोर जा थाणे जे सहाफ़ी हाकिम अली जोखियो के सिटी प्रेस क्लब जो शटर हेठि करे मुनू कलाक सहाफ़ी हाकिम जोखियो के ज़हनी अज़ियत ॾींदड़ ऐं क़त्ल जो धमकियूं ॾींदड़ हिंगोर जा शहर जे नामी ग्रामी व्याज खोर शमसुद्दीन उर्फ रांझो शेख खिलाफ मुसलसल 3 कलाक हिंगोर जा थाणे ते धरणो आयो, पर SHO हिंगोर जा मुख्तार मंगसी सहाफ़िन वटि लड़ी न आयो ऐं न वरी व्याजी खिलाफ कानूनी कदम कयो। सहाफ़ी हाकिम जोखियो ॿुधायो त 4 ॾींहं अॻु हिंगोर जा शहर जे रवासी परवेज़ जुणे जो व्याजी खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। उन तां मच्छर जी व्याजी सहाफ़ी हाकिम जोखियो के क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं ऐं यरगमाल बनाए ज़हनी अज़ियतूं ॾिनियूं आहिनि। SHO हिंगोर जा व्याजनि जो बांह ॿेली बणिजी वियो ऐं व्याजी खिलाफ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई। सहाफ़ी जे हिंगोर जा थाणे ते मुसलसल 3 कलाक धरणे लॻण ते हिंगोर जा शहर जा कुझु अमन पसंद शहरी व्याजी शमसुद्दीन उर्फ रांझो शेख के साण करे सहाफ़िन खां माफ़ी वरिती। मेड़ अचण ते सहाफ़िन व्याजी के माफ़ करे छॾियो। सहाफ़िन IG सिंध RPO सखर DIG सखर खां मुतालबो कयो त व्याजनि जे यार SHO हिंगोर जा खिलाफ कार्रवाई करे सहाफ़िन मां बेचैनी ख़त्म करे सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में सहाफ़ी सख्त एहतिजाज कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।